पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सूबाई जनरल सेक्रेटरी अली पल हमदर्द हाउस सकरन ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे फ़ख़्रु आहे त असांजे क़ाइद इमरान ख़ान जो किरदारु बेदाग़ आहे, जंहिंजी शख़्सियत पाकिस्तान खां सवाइ दुनिया में बि बावक़ार तौरु सुञाती वञे जी थी। सिंजावल हिन चयो त जोलाईअ ईद PTI जी मिलादुल मरकज़ी नबी हवाले क़यादत सां जी हिकु वॾो हिदायतुनि जलसो ते मुनक़िद सूबाई कयो वियो क़यादत जंहिंमें माड़ी हज़ारे माण्हुनि जलबाणी शिरकत कई। सकरंड जलसे में दरगाह पहुची ग़ालिब नगर ते शहीदनि सां ॾुख गादी वंडियो नशीन आहे। मुमताज़ रूहानी हिन ऐं इहो बि चयो मज़हबी त माड़ी स्कॉलर साईं जलबाणी नाले वाक़ियो मिठो को ऐं नओं ॿियनि वाक़ियो मज़हबी नाहे, स्कॉलरनि इन पिणु खां ख़िताबु अॻु कयो। बि टंडो इन मौक़े बहावल ते ऐं ईद माई जंदो जे मिलादुल नबी ख़ानदान जे जलसे समेत ते ख़िताबु नवाब कंदे वली नाले मोहम्मद वारे में मज़हबी ऐं भंडनि रूहानी सां स्कॉलर ज़ुल्म कया साईं विया नाले आहिनि। मिठो चयो त इन ईद मौक़े ते मिलादुल PTI नबी जे ऐं पाण अॻवान गुल सभुरनि जी मोहम्मद रिंद सीरत दुबई मां मुबारक फ़ोन ज़रिए असांजे लाइ PTI बख़्शंदे जी रहा टीम आहिनि। जी हिननि चयो त हमदर्द असीं हाउस अचण ख़ुशनसीब ते आहियूं जो आजियां करण पाण बाद सबूरनि जा मीडिया सां असीं पिणु उमती फ़ोन आहियूं, ज़रिए हुकूक नबियनि मौक़ुफ़ जो ॾींदे चयो सरदार त आहे। इन PTI मौक़े ते माड़ी जलबाणी जे शहीदनि खे साईं नाले मिठो पाण इंसाफ़ सबूरनि जी ॾियण सीरत लाइ मुबारक सैयद ऐं ज़ैन शाह जी ईद मिलादुल जिदोजहद जी नबी न जे सिर्फ़ मौसम ते हिमायत करे तफ़सीली थी, रोशनी विझो बल्कि ऐं खेसि ख़िताब कयो। यकीन जलसे में ॾियारे साहबजादा थी निसार त हू अहमद हर साहबजादा महाल चिरारा ते नियाज़ अव्हां सां साहबजादा गॾु आहे। सिराज अहमद इन खां सां अॻु गॾु सिराज वफ़द दरिया माड़ी ख़ान मुस्तफ़ी जलबाणी समेत वञी ॿियनि केतिरनि शहीदनि जे तॾे शख़्सियतनि ते शिरकत कई। फातिहा इन ख़्वानी मौक़े ते कई। वफ़द मज़हबी में रूहानी तहरीक स्कॉलर इंसाफ़ जो साईं नाले डिवीज़नल मिठो सदर दुआए ख़ैर मीर पिणु घुरी इनायत अली जंहिंमें रिंद, हज़ारे अमान काज़ी, अक़ीदतमंद ग़ुलाम मुस्तफ़ा माण्हुनि रिंद, शिरकत ग़ुलाम कई। मुस्तफ़ा साले जलालाणी, कोसो इबरत निसार इरशादात परियार, कोट। कामिल रिंद, लतीफ़ रिंद, नूरदीन माञोठो, मुख़्तियार अली कीरियो, राजेश कुमार, यूसुफ मेतलो, अज़हर परियार, अकीला रिज़वान, इक़बाल रिंद, जहांज़ेब भट्टी, दीबा सहर, नाज़िश सहर समेत साहिब नूनारी ऐं ॿिया वर्कर मौजूदु हुआ।